नाज़रीन, आदिलपुर जे रूरल हेल्थ सेंटर जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ मुलाज़िमन एहतजाज कयो आहे। उन हवाले सां पेश आहे माजिद कलवर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, आउं इन वक़्तु मौजूद आहियां रूरल हेल्थ सेंटर आदिलपुर में, जिते कब्ज़ा माफ़िया पारां गुज़िरियल केतिरी अरसे खां रूरल हेल्थ सेंटर आदिलपुर में कब्ज़ो करे पंहिंजी जॻहूं, मेयूं, रिढूं, गॾ ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेका त ढोर जानवर बीहारे छॾिया आहिनि। हुकूमत पारां को बि क़दम न खयां, जॾहिं त नाज़रीन इंतज़ामिया जेका हिते जो रूरल हेल्थ सेंटर जा मुलाज़िमन उनखे कब्ज़ा माफ़िया पिणु मुख़्तलिफ़ क़िस्म जा गार गंद ऐं इस्तेमालु करे थी ऐं धमकियूं ॾिए थी। अचो त हीअ जेके असांजे साम्हूं रूरल सेंटर जो स्टाफ बीठो आहे उनको पुछा कयूं त हुन सां जो कहिड़ो रवैयो आहे। कब्ज़ा माफ़िया वारनि खे असां ॿ टे चकर चयो आहे त बाबा तव्हां वण छो था वढियो। उन्हनि असांखे चयो आहे त वण जेको आहे असांजी पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे, इन जे करे असां इन शइ खां न मुड़ंदासीं ऐं उन्हनि खे असां रोकण जी कोशिशि कई आहे त हू असांखे उतर में गार गंद ऐं उन खां पोइ धमकियूं नाजाइज़ ॾेई रहिया आहिनि ऐं उन खां पोइ असां मथे ऑफिसरनि खे बि इतला करे छॾियो आहे त जेको आहे असां ही नाजाइज़ करे रहिया आहिनि। इन जे करे असां उन्हनि खे वरी बि पुरज़ोर अपील कयूं था त असांखे हिन खां निजात ॾियाराए वञे। न हिते त मूंखे 10-15 साल थिया, मां त हज़ार में आहियां हिते। मूंखे जो कोई पुॼे थो विढ़े थो, चऊं था त अमरी इहो ई हाल ऐं जे साईं खे तव्हां साईं सां बि विढ़नि था। असांखे इहो ई मुतालबो आहे, असांखे आज़ादु कराए ॾियो बसि। हिते आरसी आदिलपुर में असां जेके बि स्टाफ आहे ड्यूटी कयूं था पिया, असांजी हिते न इज़त महफ़ूज़ आहे न ई असांजे हिते जान महफ़ूज़ आहे। असां वटि जेके आसे पासे में जेके रहनि था पिया अस्पताल बाउंड्री में, हिकु त वो एम्प्लॉइज़ न आहिनि गवर्नमेंट जा, उनखां बाद आए बि कंहिं न कंहिं सां हरूबरू कंहिं न कंहिं पाण ते जहिड़ो कनि पिया। असां जेके कल्ह ताज़ो वाक़ियो थियो असां वटि हिते 2-3 उबा छोकिरा आया ऐं जे वण करणु शुरू थी विया। उनखे जॾहिं स्टाफ मना कयो आहे त तव्हां वण छो था कटियो, त उन स्टाफ गार गंद कई ऐं उनखां बाद उन्हनि जे वॾनि उहे वठी आया, जे वॾनि बि उन्हनि सां स्टाफ गार गंद कई ऐं कुझु ॾींहं पहिरियों असांजे एमए साहब सां बि उन्हनि जे वॾनि आयो अची गंदगार कई। असां डीसी साहब खां डीएचओ घोटकी खां ऐं डीएम पीपीएच आहे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं असांजे स्टाफ जी इज़त महफ़ूज़ कई वञे ऐं इन्हनि खां असांजी जान छॾाई वञे। तक़रीबन 3-4 सालनि खां वठी इहो रोज़ जुदाऊं कॉलोनी वारनि असांखे तरह तरह जो जेको आहे तंग कयो आहे। अस्पताल में सही नमूने स्टाफ ड्यूटी करणु नथा ॾियनि, रोज़ कंहिं न कंहिं माण्हू खे अची ब्लैकमेल कनि था, उनखे धमकियूं ॾियनि था त तव्हां लोकल ऐं असां तव्हांखे हीअं कंदासीं, असां चङनि मुड़ुसनि जा विहारियल आहियूं। इन करे असांजी अपील आहे त सॼी कॉलोनी में जेके बि आउटसाइडर आहिनि उनखे आरएससी जी कॉलोनी ख़ाली कराई वञे।